सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ॾिना आहिनि त 2002 में कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना बि हुजे हा त उहो बि नाइल थी वञे हा। आइन में हर सज़ा जो मुदो आहे त नाइली ताहयात कीअं थी सघे थी। के शख्स खे हिकु भेरो सज़ा मिली त ॻाल्हि ख़तम छो न थींदी आहे। इहो कीअं मुमकिन आहे त सज़ा खां पोइ चूंडुनि में हिसो न वठी सघे। केस मां हिक पार्टी जी हिमायत जो तासिर न वठणु घुर्जे। हिकु आइनी मसइलो आहे जंहिंखे हू हिकु भेरो ई ख़तम करे रहिया आहिनि। सुठे किरदार बाबत उहे जज फ़ैसिलो कंदा जेकी पाण इंसान आहिनि। एलियट जो जेको सख़्त मयार पार्लियामेंट मेंबरनि लाइ आहे उहो जजनि लाइ त नागे। को मुसलमान सादिक ऐं अमीन जो लफ़्ज़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवाइ कंहिं ॿिए लाइ इस्तेमाल नथो करे सघिजे। छा जजनि खे घर मोकिलींदड़ ऐं आइन टोड़ींदड़ सुठे किरदार जो मालिक थी सघे थो? छा ज़ियाउल हक़ जो पंहिंजो किरदार सुठो हुयो? वॾा वॾा आलिम आख़िरत जे हिसाब खां टिजंदा आहिनि। सुप्रीम कोर्ट में ताहयात नाअहलीअ जे ख़ात्मे बाबति केस जी ॿुधणी 4 जनवरी ताईं मुलतवी। वफ़ाक़ समूरनि सूबनि नाअहलीअ जो मुदो 5 साल मुक़रर करण जी हिमायत करे छॾी। ये जो पूरा का पूरा निज़ाम अदल है, इस पर बड़े संगीन सवालात हैं। जब तक इस निज़ाम अदल को हम एड्रेस नहीं करेंगे, इसमें किसी का अब्बा हो या किसी की अम्मा हो या किसी की बाजी हो या वो ख़ुद हो, महफूज रहना मुश्किल है। मसला यही है कि कासिम के अब्बा जब खुद होते हैं ना, तो उनको हमीद की अम्मा बिल्कुल नज़र नहीं आ रही। निगरान वज़ीर-ए-आज़म अनवार हक़ जो चवणु आहे त मुल्क में इंसाफ़ जे निज़ाम ते संगीन सवालिया निशान आहिनि। जेसिताईं उन्हनि सवालनि जा जवाब न ॻोल्हींदासीं तेसिताईं कंहिंजो बि महफ़ूज़ रहणु ॾुखियो आहे। इंसाफ़ जो निज़ाम सभिनी लाइ बराबरि हुअणु घुर्जे। पंहिंजे रवैयनि में तब्दीली आणी पवंदी। इदारनि खां हिमायत न मिली त वेगो पीउ बणायो वेंदो आहे। कंहिंखे कंहिंजी हयाती खसण जो को अख़्तियार नाहे। टैक्स जी शरह में घटिताई वॾो चैलेंज आहे। टैक्स ओगारियुनि जी शरह में इज़ाफ़ो करणो पवंदो। मुल्क में 10,000 अरब रुपए जी टैक्स चोरी थी रही आहे। पंहिंजे गवर्नेंस निज़ाम में बहितरी आणी पवंदी। निगरान हुकूमत जे दौर में ABR टैक्स जो टारगेट हासिल कयो। टैक्स ओगारियूं अवामी भलाई ते ख़र्च थींदियूं आहिनि। फ़लस्तीन में फौरी तौर जंगबंदी थियणु घुर्जे। सिक्योरिटी फोर्सेस जे उत्तर वज़ीरिस्तान में कार्रवाई। हिक आफ़खाती बमबार समेत 4 दहशतगर्द मारिजी विया। मारिजी वियल दहशतगर्दनि जे कब्ज़े मां वॾे तादाद में हथियार ऐं बारूद हथ। सुप्रीम कोर्ट तरफ़ां KP 91 जे रिटर्निंग ऑफिसर खे मुअत्तल करण वारो पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो रद्द। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ॾिना आहिनि त लॻे थो त चूंडूं मुलतवी कराइण जी कोशिश थी रही आहे। जज नोटिस जारी करण बि मुनासिब न सम्झो। सम्झ में नथो अचे त इलेक्शन कमीशन खे ॿुधण खां सवाइ अदालतूं कीअं फ़ैसिला करे रहियूं आहिनि। छा पंहिंजा रिटर्निंग ऑफिसर मुक़रर करण जी कोशिश कई पई वञे? सुप्रीम कोर्ट तरफ़ां गुम थियल माण्हुनि बाबति केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी। अदालत PTI जे वकील शोएब शाहीन खे ॻाल्हाइण खां रोके छॾियो। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो आहे त अदालत पार्लियामेंट खे कानून साज़ीअ जो हुकुम नथी ॾेई सघे। अदालत खे कानून साज़ीअ जा के बि अख़्तियार न आहिनि। कानून साज़ी थी चुकी आहे। प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट जो मुआइनो कयो वञे। हर इदारे खे पंहिंजी हदुनि में रही कमु करणु घुर्जे। सियासी मक़सदनि लाइ अदालत खे इस्तेमाल करण जी इजाज़त नथी ॾेई सघे। बेट जो निशान PTI वटि रहंदो या न? पेशावर हाई कोर्ट इलेक्शन कमीशन जी नज़रसानी अपील ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। इलेक्शन कमीशन जे वकील दलील ॾींदे चयो आहे त हाई कोर्ट खेनि ॿुधण खां सवाइ मनानामो जारी कयो। आइन तहत हाई कोर्ट रुगो सूबे जी हद ताईं फ़ैसिलो करे सघे थी। इंट्रा पार्टी चूंडूं पूरे मुल्क लाइ थियूं आहिनि। अदालत रिमार्क्स ॾिना त जेकॾहिं सुप्रीम कोर्ट अहिड़ो को फ़ैसिलो कयो त पोइ हाई कोर्ट जो ऑर्डर समूरे मुल्क लाइ हूंदो। बेट खां सवाइ ॿियो को बि निशान मिलियो त क़बूल कंदासीं। तहरीक इंसाफ़ आम चूंडुनि जो कंहिं बि सूरत में बॉयकॉट न कंदी। अंडर 19 टीम सां खेॾणो पियो त बि मैदान ख़ाली न छॾींदासीं। कंहिं हिक पार्टी खे सिंगल आउट करण सां जमहूरी निज़ाम ते सवाल उथंदो। तहरीक इंसाफ़ चेयरमैन बैरिस्टर गोहर।
निगरान परदेही वजीर जलीलाबाद जिलानी सां पाकिस्तान में अमरीकी सफीर जी मुलाकात। आर्मी चीफ आसिम मुनीर जी अमरीकी दौरे समेत बितरफन मामलन ते ॻाल्हियो। परदेही तर्जुमान मुमताज ज़हरा जो चवणु आहे त मुलाकात में बितरफन लाॻापन खे वधीक बहितर करण ते ज़ोर भरियो वियो आहे। सिंध सरकार पुलिस तरफां अमन अमान जी मजमूई सूरतहाल बेहतर करार सूबे में ॾोहनि ते ज़ाब्तो आंदो वियो आहे। सिंध पुलिस अमन लाइ बहितरीन कम करे रही आहे। निगरान इतलात वारो वज़ीर अहमद शाह असां अवाम ऐं हुकूमत अॻियां जवाबदार आहियूं। 4 महीननि जी कारकर्दगी बाबति वॾे दावा न कंदुसि। आम चूंडुनि में अमन अमान क़ाइम करण ते ध्यानु आहे। आईजी सिंध रिफत मुख़्तार अफ़गान शहरनि ख़िलाफ़ क्रैकडाउन सां अमन अमान जी सूरतहाल बेहतर थी आहे। गडाप मां नौजवान खे अगवा कंदड़ समूरा जवाबदार गिरफ़्तार कया विया आहिनि। कराची पुलिस चीफ ख़ादिम पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी जेयूआई अगवा राशिद महमूद सुमरो सां मुलाक़ात। न्याणी जी लाॾाणी ते ताज़ियत। मुलाक़ात दौरान मुल्की मजमूई सूरतहाल ते ॻाल्हियूं। NA 194 ते बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं राशिद महमूद सुमरो आम्हूं साम्हूं आहिनि। गुडू पावर हाउस जे स्विच यार्ड जी मरम्मत न थी सघी। बिजली जी फराहमी 2 ॾींहनि खां बंदि। कोहीड़े सबबि सेपको जा बि 400 खां वधीक फीडर ड्रिप सिंध पंजाब ऐं बलोचिस्तान जे केतिरनि शहरनि खे बिजली जी फराहमी मुअतल। गज़ा ते इसराइली फ़ौज जी बमबारी जो सिलसिलो बंदि न थी सघियो। वधीक 180 फ़लस्तीनी शहीद, केतिराई ज़ख़्मी। यहूदी फ़ौज जे हमलनि में शहीद फ़लस्तीनियुनि जो तादाद 22,000 ताईं पहुची वियो। 57,500 खां वधीक ज़ख़्मी। इसराइली फ़ौज पारां सॼो साल गज़ा में जंग जारी रखण जी धमकी। फ़लस्तीनी मज़ामती तंज़ीम अल-क़साम ब्रिगेड पारां 16 यहूदी फ़ौजी मारण जी दावा। थुल में हथियारबंद नौजवान खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। बलोच कॉलोनी में ख़ाली प्लाट तां नौजवान अकबर कंडराणी जो लाश हथ वाक़े सबब इलाइक़े में ॾका। भोजपुर मां अगवा थियल शागिर्द इरफान मीरानी बाज़ियाब न थी सघियो। धाइलनि तरफ़ां मुंगवीअ जे वारसनि सां फ़ोन ते राब्तो। 20 लख रुपया भुंग तलब। दौलतपुर सिफंडी अदालत तरफां शागिर्दियाणी परवीन रिंद बाबति केस जी ॿुधणी 15 जनवरी ताईं मुलतवी। परवीन रिंद जो चवणु आहे त मज़लूमनि जो आख़िरी सहारो अदालतूं आहिनि। 2 सालनि खां पहिरियों उघाड़े अदालतुनि जा चकर काटे रही आहे। जवाबदार केस तां हथु खणण लाइ धमकियूं ॾेई रहिया आहिनि। कराची में पुरसरात नमूने गोली लॻण सबबि दरिया ख़ान मरी वासी नौजवान फौत। गुलाम रज़ा मरी जिना अस्पताल में दमधणी हवाले कयो। तंगवाणी में छितेको ते ॾाहिल डींगर हाइड्रोफोबिया सबबि फौत। 12 वरहनि जे शाहिद मलिक सखर अस्पताल में दमधणी हवाले कयो। वालदेन खे बेहोशी जा दौरा। इलाइक़े में सोग। रोड़ीअ में बदमनी ख़िलाफ़ शहरी इतिहाद जे सिर ते एहतिजाज जी रैली। अॻवान जो चवणु आहे त बदमनी सबबि शहरी पंहिंजो कारोबार करण खां बि कीबाए रहिया आहिनि। पुलिस अमन अमान क़ाइम करण में मुकमल तौर नाकाम थी चुकी आहे। ऐं पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया विच में आख़िरी टेस्ट मैच सुभाणे खेॾी वेंदी। इमाम उल हक शाहीन शाह अफरीदी ड्रॉप। नौजवान ओपनर साइम अयूब टेस्ट क्रिकेट जी शुरूआत कंदो। साजिद खान शाहीन शाह अफरीदी जी जाइ ते मैदान ते लहंदो।